हिकिड़ो छोकिरो जर्मनी खां सिंध अचे थो ऐं पंहिंजे इलाइक़े जे हिकिड़े नाई खां वार कटाई हुनखे 5,000 रुपया ॾेई हुनजी वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते रखी छॾे थो। काफ़ी सारनि माण्हुनि इहो सुवाल पुछा त इहो छोकिरो छो ईअं करे पियो, छा हुन वटि पैसा वधीक आहिनि या पोइ हुन 5,000 रुपया ॾेई हुन नाई जो दिमाग़ ख़राबु करे छॾियो। अमरकोट में वार कटाइण जो रेट 500 आहे ऐं 5,000 रुपया ॾेई हुन छा ॾेखारियो, छा हुन वटि पैसा वधीक आहिनि या पोइ जर्मनी जा यूरोज़ जो शशको आहे, या काफ़ी सारा अहिड़ा सुवाल जेको तव्हां सभिनी हुन छोकिरे खां पुछा जंहिं छोकिरे जो नालो विनेश आहे, उहो जर्मनी जे अंदरि जेको सो स्टूडेंट आहे, हीअं तव्हांजे साम्हूं वीडियो ठाहे रहियो आहे। ऐं काफ़ी सारनि छोकिरनि जेको सो नाई जी दुकान ते वञी इहो कंफर्म कयो त 5,000 रुपया वाकई ॾिना हुया या पोइ वीडियो ठाराए पैसा वापसि खींचे वठी खणी हलियो वियो। ऐं काफ़ी सारनि माण्हुनि इहो चयो त वीडियो पब्लिसिटी जे लाइ हुई ऐं हुन नाई जी दुकान ते अची पंहिंजे पाण खे प्रमोट कयो। अॼु जी वीडियो जे अंदरि असां हिन सभिनि सवालनि जा जवाब ॾियण वारा आहियूं ऐं मूं इहो सभु शयूं छो कयूं, जो पोयां जी कहाणी छा आहे ऐं नाई जी वैल्यू मुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि छा आहे। भूपत नाई हिकिड़ो मिडिल क्लास फैमिली खां जो तालुक़ु आहे ऐं हिन खे मूं बचपन खां ॾिठो आहे। इहो हिकिड़ी शॉप ते कमु कंदो हुयो जंहिं शॉप ते 4 खां 5 नाई हूंदा हुआ। हिन वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी कुर्सी जो स्पेस हुयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी कुर्सी जो स्पेस हुयो जिते ई वार कटंदो हुयो। काफ़ी अरसो हिन उते वार कटिया ऐं टैलेंटेड हुयो, सफ़ा यंग हुयो ऐं नंढी उमिरि मां ई जेको सो स्किल सिखी छॾियो हुयो। हालांकि नाई जेको सो असांजे इलाइक़नि में जेको सो वार कटंदा आहिनि, हिन जे लाइ हिन जी कम्यूनिटी खे जेको सो नाई कम्यूनिटी चयो वेंदो आहे। उन खां पोइ 2017-18 में शायदि इहो सोचियो त मुंहिंजा स्किल्स काफ़ी ज़्यादा आहिनि, जंहिं इलाइक़े में आउं वेठो आहियां हिते हिन दुकान में शायदि मूंखे उहो रेट कोन था मिलनि। हे ॾाढी वार ठाहींदो हुयो, 10-15 रुपया हिनखे मिलंदा हुया। हिन सोचियो छो न हितां पंहिंजे पाण खे ॿाहिरि कढां, हिकिड़ी मेन चौक ते वठी अचां ऐं हुते पंहिंजे पाण खे जेको आहे सो प्रमोट कयां ऐं माण्हुनि खे पंहिंजो स्किल ॾेखारियां। ऐं वाकई ईअं थियो, जॾहिं हिन शिफ्ट कयो पंहिंजी शॉप खे ॿी जॻह ते, हुते ई एतिरो मशहूरु थी वियो, हर इलाइक़े जा माण्हू स्टूडेंट हिन वटि ईंदा हुया, हिन वटि वार कटराईंदा हुया। ऐं उन वक़्तु आउं ॿिए कंहिंखां वार कटराईंदो हुउसि ऐं मूं हिकिड़े दफ़ा सोचियो छो न आउं ई हिनखे हिकिड़ी दफ़ा प्रमोट कयां, हिन वटि वञी वार कटरायां ऐं ट्राए कयां बजाए कंहिं हिकिड़े माण्हू खां कटराइण जे जेको कॾहिं बि वैल्यू कोन थो ॾिए। हुनजी दुकान ते कस्टमर्स खे कोई इज़त न आहे, हू लिफ्ट कोन थो कराए, हुन वटि जॾहिं वञूं था हू ॿिए माण्हू खे लॻाए ऐं पाण निकिरी थो वञे। त काफ़ी दफ़ा आउं डिसाइड थी हिन वटि दफ़ा पहुतसि, हिन खां मूं वार वग़ैरह कटराया त मूं सोचियो जेतिरा पैसा आउं हुनखे ॾियां थो हुनजी वॾी दुकान ते, छो न आउं हिनखे ॾेई हिनखे प्रमोट कयां। हिन बि त अहिड़ो ई कमु कयो आहे ऐं मूं हुनखे उहो पैसा न। हुन ॾींहं खां पोइ भूपत खां मुंहिंजो हिकिड़ो वास्तो आहे। हाणे कहाणी जी शुरूआति सिर्फ़ु हिन हिकिड़ी दुकान खां कोन थी थिए। वीडियो ठाहिण जो मक़सदु छा आहे, हिन जे पोयां हिकिड़ी स्टोरी छा आहे, हिन खां असांखे पंहिंजी लाइफ में सिखण छा खपे उन खे ॾिसूं था। त हिन उते कमु कयो ऐं काफ़ी ज़्यादा मशहूरु थियो, बट हिन खे उहा शइ रोकण न ॾिनी। हुन दुकान खां पंहिंजे पाण खे कढी वरी हिकिड़ी ॿी दुकान ते वियो। उहो दुकान पुराणो ॼमाई पंहिंजे भाउ खे हुते सेट करे छॾियो ऐं हुतां सेट थी ॿिए पासे दुकान खोलियो ऐं हुते काफ़ी ज़्यादा सुठो एडवांस कुर्सियूं, शीशा वर्क, फिटिंगूं करायूं। हू दुकान काफ़ी बहितर हलणु लॻो ऐं हुतां जे मालिक मकान खे चयो त मूं इहो दुकान विकिणी छॾियो न, हाणे तोखे इहे दुकानूं ख़ाली करणियूं पवंदियूं ऐं हुते कोई स्पेस कोन हुयो सही का। पोइ इहो बंदो पंहिंजा सॼा सामान फिटिंगूं लखनि जो ख़र्च करे हुतां निकिरे थो, वरी हिकिड़ी टीं चौक ते वञी हुते दुकानु लॻाए थो ऐं हुते पंहिंजो हिकिड़ो पावर, पंहिंजो सेल्फ बिलीव हिते हुजे थो ऐं हुते वरी मशहूरु थी थो वञे। ऐं हुते हिन वारे हिकिड़ो वॾो सैलून खोले थो जिते 5-5 कुर्सियूं हुजनि थियूं। हिन खां गॾु 5 मुलाज़िम पाण गॾु कमु कनि था। हिकिड़ो छोकिरो जंहिं वटि हिकिड़ो कुर्सी जो स्पेस हुयो, हाणे उहो हिकिड़ी दुकान ते बॉस आहे, उनखां गॾु 5 मुलाज़िम ॿिया कमु कंदा। हुते इहो कमु करे थो, गॾु पंहिंजे भाइटे खे बि सेट करे थो, हुनखे बि कमु सिखाए थो, काफ़ी ज़्यादा कमु सुठो हले थो। लेकिन पार्किंग जो इशूज़ जे तो हिन वटि काफ़ी सारा नौजवान गाॾियुनि में या बाइकनि ते अचनि था, उनखे प्रॉब्लम्स थिए थी। हुतां निकिरे थो, वरी हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वञी दुकान खोले थो जिते कोई बि हिकिड़े नाई जो बि दुकान कोन थो हुजे, बल्कि हिनखे पंहिंजे पाण ते हिकिड़ो सेल्फ बिलीफ हुजे थो त मुंहिंजी हुनर में जादू आहे ऐं मूं जंहिं माण्हुनि जा वार कटिया आहिनि उहो वरी ॿिए कंहिं वटि कोन वेंदा, उहो घुमी फिरी मूं वटि ईंदा। हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वञी दुकान खोले थो जंहिंजे आसपास में सिर्फ़ु ऑटोज़ आहिनि, मतिलबु मिस्त्री वेठा आहिनि मोटरसाइकिलनि जा, ऐं हुते वञी दुकान खोले था। हाणे हुते केरु ईंदो नाई जो, त न हुते कोई कमु आहे, न हुते कोई माण्हू अचे थो, लेकिन हिनखे इहो बिलीव हुयो त आउं हिते बि प्रमोट थींदुसि। ऐं जॾहिं हिन हुते दुकान खोली तॾहिं मूंखे मैसेज कया त दादा मूं हुते नयो दुकान खोलियो, तव्हां सोशल मीडिया ते आयो त तव्हां जेको आहे सो मूंखे प्रमोट कयो। मूं चयो हा कंदुसि, लेकिन मूं हिनखे इग्नोर करे हुते छॾी ॾिनो। मूं चयो हितां खां प्रमोट करण जो कोई फ़ाइदो न आहे, लेट मी गो देयर ऐं पोइ ॾिसंदासीं। इन ई हलंदे मूं जेको सो जर्मनी खां पाकिस्तान जो टिकट करायो त हाणे आउं फाइनली सिंध वञा पियो। 2 महीना अॻु में मुंहिंजो टिकट थियो ऐं मूं सोचियो त मुंहिंजा वार काफ़ी ज़्यादा वॾा थी विया आहिनि। जर्मनी जे अंदरि वारनि जो रेट जेको सो 15 यूरो आहे, जेके पाकिस्तानी 5,000 थियनि था। लेकिन मूं सोचियो छो न आउं हिन ई 15 यूरो खे बचाए रखां ऐं 2 महीना वेट कयां ऐं पोइ जेको सो सिंध वञी उन ई दुकान ते वार कटराई, उन दुकान खे प्रमोट बि कयां ऐं हुन
माण्हू खे 5,000 रुपया ॾियां। ऐं जॾहिं आऊं इहो सभु शयूं मूं सोचियूं, जो पोयां जी कहाणी इहो हुई त हिननि खे पैसा ॾियण जी बजाए आऊं हुते ॾेई छॾां। हालांकि 5,000 हिकिड़ी वॾी रक़म हूंदी आहे। जर्मनी जे अंदरि आऊं 15 यूरो में हफ़्ते जी ग्रोसरी वठी अची सघां थो। 15 यूरो में कंहिं सुठे रेस्टोरेंट ते वञी मानी खाए सघां थो, ॿाहिरि वञी कोई फास्ट फूड खाए सघां थो। लेकिन मूं इहो सोचियो त आऊं हिन 15 यूरो खे बचाई पंहिंजे इलाइक़े जे हिकिड़े माण्हू खे ॾेई हिकिड़ो सुठो मैसेज कन्वे करणु चाहियां थो। लेकिन काफ़ी सारा माण्हू नेगेटिव सोचंदा आहिनि, छो त असांजो तालुक ई अहिड़े समाज खां आहे जिते माण्हू सुठी सोच जे बजाए गंदी सोच रखंदा आहिनि त ॼाणी माणी कयो, पैसो ॾेखारणु चाहे थो, सभु शयूं थिए थो। हाणे हिकिड़ी लाइफ स्टोरी तव्हां हुनजी ॾिसो न, हिकिड़ी अचीवमेंट हुनजी ॾिसो न। हिकिड़ी नंढी सी दुकान ते कमु कंदो हुयो, हुन वटि कोई रिसोर्सिस कोन हुया, हुन लाइटरियूं रखी, हे हो करी, मिंथूं करी, पैसा हेॾां होॾां करी हिकिड़ी दुकान खोली। हुन पंहिंजे भाउ खे सेट कयो, हुन पंहिंजे भाइटे खे सेट कयो, पंहिंजो नालो ठाहियो, पूरे अमरकोट में हींअर मशहूरु आहे, पंहिंजो घर ठारायो, सभु शयूं हुन कयूं। ऐं इहो सभु असांजे लाइ हिकिड़ी वॾी मोटिवेशन आहे। लाज़मी न आहे त मूंखे ज़िंदगी में कुझु करिणो आहे त आऊं नाई थियां ऐं हिन वांगुरु ई सभु कुझु कयां, बल्कि आऊं ज़िंदगी जे अंदरि जेको कुझु कयां पियो, हिन जेकी ज़िंदगी में पाण कयो, पंहिंजी नाई जी दुकान में जेके शयूं इम्प्लीमेंट कयूं, मूंखे बि ओड़ी सोच पंहिंजी फील्ड जे अंदरि रखणु खपे त आऊं बि ईअं कामयाबु थी सघां थो। ऐं जॾहिं जॾहिं तव्हां अहिड़े कामयाबु माण्हुनि जी ज़िंदगी में थोरो बि हथु विझंदा आहियो, या हुननि खां एप्रिशिएट थींदा आहियो, या हुननि जी ख़ुशी में ख़ुशि थींदा आहियो, त तव्हांजे अंदरि बि पॉज़िटिव वाइब्स ईंदियूं आहिनि, ऐं तव्हांजे अंदरि बि अचीवमेंट खे अचीव करण जो हिकिड़ो सो पैशन जाॻींदो आहे। ऐं इहो सभु शयूं हिन खे ॾिसी मुंहिंजे अंदरि वाक़ई थियो त यार किथे हुयो, किथे पहुतो आहे, छो न आऊं सभु शयूं कयां। ऐं पोइ मूं जेको मुंहिंजी दुकान ते वञी वीडियो ठाही ऐं हिन खे बाक़ाइदगी सां 5,000 रुपया ॾिना, जेको मूं पंहिंजे दोस्त जे वॉलेट मां कढी हिन खे ॾिना हुया। मुंहिंजे दोस्त जो बि वात फाटी पियो, ॿियो दोस्त हू बि चए पियो त यार छा कयो आहे, छो त आऊं सदाईं जर्मनी खां ईंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां माण्हुनि खे टिप्स ॾियां, जिते चांहि पियां, मानी खायां, अक्सर करे, छो त जर्मनी में, यूरोप में ऐं वेस्टर्न वर्ल्ड में टिप जो कल्चर आहे त ग़रीबनि खे ख़ुशि कयो। जेके वेटर्स हूंदा आहिनि, नाई जी दुकान ते कमु करण वारा हूंदा आहिनि, होटल में हूंदा आहिनि, हिननि सभिनि खे ख़ुशि कयो त तव्हांजे लाइ बि ख़ुशी हूंदी। त आऊं इहो कोशिशूं कंदा आहियूं। मुंहिंजे दोस्तनि खे ख़बर कोन हुई त हे इहो करण वारो, हू बि कावड़िया तो चढ़ियो ई 5,000 ॾेई छॾिया। मूं चयो सबर कयो, हिन जे पोयां जी कहाणी हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं लिटरली कुझु माण्हुनि मूंखे इहो बि चयो त हा यार, असां नोट कयो तूं काफ़ी टाइम खां टोपी पाई घुमी पियो, ऐं हाणे तो जेको सो टोपी पाइण छॾे ॾिनी आहे। हुनजे पोयां जी इहो ई कहाणी हुई त तव्हांखे पैसा बचाई पंहिंजे इलाइक़े जे हिकिड़े माण्हू खे ॾियणा हुया, ताकी तूं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे हिकिड़ो सुठो मैसेज ॾेई सघीं। हाणे इहो हुई हिकिड़ी स्टोरी, इन ई जे लाइ मूं 5,000 रुपया सेव करे रखिया हुया। हिन जे पोयां कोई बि हिकिड़ो पब्लिसिटी स्टंट कोन हुयो, हिन जे पोयां कोई वॾो मक़सदु कोन हुयो। काफ़ी सारनि माण्हुनि जी दुकान ते वञी कंफर्म बि कयो त छा हिन पैसा ॾिना आहिनि या न ॾिना आहिनि। हुनखां पोइ बि आउं हुनजी दुकान ते वियो आहियां, वार वग़ैरह कटराया आहिनि, महीने में 3-4 दफ़ा हुनखे मूं पैसा बि ॾिना आहिनि। लेकिन इहो हिकिड़ो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो शॉर्ट मैसेज हुयो। काफ़ी सारनि माण्हुनि खे ईअं लॻो हूंदो त मूं वटि पैसा न, आउं हिकिड़ो ग़रीब स्टूडेंट आहियां, ऐं पंहिंजी कोशिशि कंदो आहियां त रियल स्टोरीज़ तव्हांखे ॿुधायां। अगरि मूं वटि iPhone 17 Pro Max आहे त हुनजे पोयां जी कहाणी छा आहे, मूं कीअं वरितो, उहो बि तव्हांखे ख़बर आहे। मूं वटि का वॾी शइ हूंदी आहे ऐं मूं कीअं वरिती आहे, ऐं हुनजे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त तव्हां फेक माण्हुनि खां, फेक वर्ल्ड खां ऐं फज़ूल जी अयाशी वारी ज़िंदगी खे पंहिंजे पाण जी वॾी मोटिवेशन न ठाहियो, बल्कि इहो सोचो त रियलिटी छा आहे ऐं माण्हू कीअं अॻिते अचनि था, ऐं हिन जी ज़िंदगी मां अव्हांखे छा सिखणु खपे। कोशिशि कयो तव्हां बि जेको बि नंढो कमु कयो था, ॾिसो हीउ बि नंढो कमु करे पियो न, नंढड़ो सो नाई हुयो, हिकिड़ी कुंडे जी दुकान में हुयो, लेकिन हिन पंहिंजे पाण खे प्रमोट कयो, हेतिरी जाइ ते अंदरि पहुतो आहे। हाणे हिनखे मालिक जा एहसान आहिनि। तव्हां बि कोई अगरि नंढड़ो सो कमु कयो पिया, गाॾो हलायो पिया, त आस्ते आस्ते हुनखे प्रमोट करी कंहिं दुकान में वठी वञो, कंहिं वॾे इलाइक़े में वञो, जेको आहे सो जेको शइ विकिणो था हुन में इम्प्लीमेंट कयो। नंढड़ी दुकान आहे हुनखे थोरो वधायो, ऐं वॾी दुकान आहे हुनखे अञा वधाई, कंहिं वॾे चौराहे ते वठी वञो। ईअं ई करी असां पंहिंजी ज़िंदगी में इहो मथे ईंदासीं। ऐं जॾहिं असां वटि अहिड़ा सुठा सुठा माण्हू हूंदा जेके असांखे अहिड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदा, त ज़रूरु हुननि जी कहाणियुनि में असां कुझु सिखंदासीं। त कोशिशि कंदो आहियां तव्हांखे बि इहो सभु शयूं ॿुधायूं। इहो ई अॼु जी कहाणी। अगरि तव्हां स्टूडेंट आहियो त तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अहिड़ा पॉज़िटिव थॉट्स खणी अचो, ऐं अहिड़नि माण्हुनि खां, पंहिंजे आस पास जे माण्हुनि खां मोटिवेशन वठो। तव्हांखे कोई एलन मस्क खां, तव्हांखे मार्क ज़करबर्ग खां कोई बि मोटिवेशन वठण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे घर जे अंदरि तव्हांजो बाबो ॾींहं में 16 कलाक कमु कंदो आहे, दुकान हलाईंदो आहे, उन जी लाइफ खे ॾिसो त यार केतिरी उन में हिमत आहे। ऐं घटि में घटि 5 कलाक 3 कलाक ते कमु कयां, स्टडी कयां, शायदि आउं बि कुझु थी सघां थो। त मोटिवेशन पंहिंजे आस पास जे माण्हुनि खां ॻोल्हो, जंहिं समाज में तव्हां रहियो था हुननि खां सिखी तव्हां ज़रूरु पंहिंजी लाइफ में कुझु इम्प्लीमेंट करे सघो था, न कि फेक वर्ल्ड खां, ॿाहिरि रहंदड़ माण्हू खां, ऐं फज़ूल जो शो आईफोन, वॾी गाॾी ॾेखारण वारे खां। हिननि माण्हुनि खां सिखंदा तव्हां ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में कुझु वॾो कंदा। जिते बि जो ख़ुशि जो आवाज़ हुजो, सिन सलामत, साथ सलामत। उमेद आहे तव्हांखे इहो मुंहिंजी नंढड़ी सी कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि कहाणी पसंदि अचे त यूट्यूब ते ज़रूरु सब्सक्राइब कजो। ऐं अॼु खां पोइ असांजा स्टोरीज़, बेसिस, मोटिवेशन्स, फ़नी हर शइ तव्हांखे यूट्यूब चैनल ते मिलंदी। बाक़ी तव्हांजे प्यार जो लख कुर्ब, ऐं असांजा 1,20,000 फॉलोवर फेसबुक ते थी विया आहिनि, ऐं इहो हिकिड़ो वॾो
अंग आहे ऐं हिन अंग जे पोयां इहे ई कहाणियूं आहिनि जेके मूं तव्हां खां शेयर कयूं, जेको तव्हांखे वणियूं ऐं तव्हां मूंखे सपोर्ट कयो। उमेदु आहे त यूट्यूब ते बि ईअं सपोर्ट कंदा। इंस्टाग्राम विनेश इन जर्मनी ते बि जर्मनी रिलेटेड क्वेश्चन आंसर कंदो आहियां, त हुते बि ज़रूरु ॾिसंदो। पंहिंजो ख़्यालु रखंदो। मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह निगहबान।